नाज़रीन, चोटियाड़ू वेझो अछड़े थर जे ॻोठ ड्रबरे में दरवेश फोटे फ़कीर राजड़ जी वरसी जे मौक़े ते उठनि जी ड्रोड़ कराई वई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अली अकबर जूणेजो। चोटियारियूं वेझो अछड़ो थर जे इलाइक़े ॻोठ डबरीअ में दरवेश फोटे फ़कीर राजड़ जी सालाना वरसीअ जे मौक़े ते संदसि पुटनि फ़कीर अशरफ राजड़, फ़कीर जुमू राजड़ ऐं फ़कीर मोहम्मद खान राजड़ तरफ़ां उठनि जो मेलो मुनक़िद कयो वियो। मेले दौरान अछड़ो थर, चूंडको, सखर, खेरपुर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आंदल उठनि हिसो वरितो। उठनि जे सवारनि, उठनि जो नाच, उठनि जी गो ऐं उठनि जी डोड़ समेत उठनि जा मुख़्तलिफ़ करतब ॾेखारे वाह वाह कराए छॾी। उठनि जे मेले में शाह लतीफ़ जे पारखू अता मोहम्मद चान्यू, सिंध जे नाले वारे लेखक शाइर अयूब गुल राजड़, आजिज़ एजाज़ राजड़, अली अकबर जूणेजो, वाहिद बख्शर, हाज़ात खान ख़ासकेली, रज़ा मोहम्मद राजड़, ग़ुलाम हुसैन राजड़, शफ़ी मोहम्मद राजड़, मोहम्मद खान ख़ासकेली, फ़कीर एजाज़ खान मरी, ग़ुलाम क़ादिर मरी समेत इलाइक़े वासियुनि ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते उठनि जे शौक़ीननि, उठनि जे सवारनि ऐं मेल में शरीक थींदड़ माण्हुनि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त असां उठ नंढड़ा पालींदा आहियूं, पोइ वठंदा आहियूं असीं उहे जेके चूंडे पोइ लख में वठंदा आहियूं, ॾेढ में वठंदा आहियूं, ॿ में वठंदा आहियूं। 2 लख में वठी उन्हनि खे नंढड़ो पाले पोइ असां हुननि खे ग्वार जी कटी थी, ग्वार जी फरई थी, कणक जो दाणो थियो, मुङ थिया, चणा थिया, उन्हनि खे खाराए पाले तयारु करे पोइ उन्हनि खे सेखिया ॾेई पोइ जंहिं महिल हू पंहिंजे जुआञ में ईंदा आहिनि पोइ असां हुननि खे पंहिंजे मैदान ते लाहींदा आहियूं। 6 महीना बि लॻंदा आहिनि, 12 महीना बि लॻंदा आहिनि उठ तयारु करे। नंढो करे यको न पाईंदा आहियूं, वेंदे 6 ताईं पोइ पिणु लाहींदा आहियूं ऐं 6 महीना बि लॻंदा आहिनि, 12 महीना बि लॻी वेंदा आहिनि। इन नमूने सां काईंदा आहियूं। असांजो पीउ जेको हो सो वॾो शौक़ीन हो ऐं वॾो बुज़ुर्ग हो, हिन शइ जो वॾो शौक़ीन हो। इहो हर साल असीं मेलो लाहींदा आहियूं। अॼु जे दौर में हेड़ियूं सिंगारियल उठ, झूलूं चढ़ियल, सवारनि खे पटका ॿधल, हथ में लकुण, हथ में मुहार, पोइ हिननि जूं जेके चालू आहिनि, हिननि जूं शयूं जेके ही सिंगार आहिनि, थर जेको आहे, थर में थर ऐं उठ हिकिड़ी कॉम्बिनेशन रखनि था। उते ही सभु शयूं ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थिए थी। दोस्तनि ही जेको उठनि जी रेस रखाई आहे या उठनि जो मुक़ाबिलो हिते रखायो आहे, तमामु बहितरीनु। हिते वीचारा जेके पाड़ेसरी अचनि था ऐं तमामु हिन महिल लुत्फ़ अंदोज़ बि थियनि था। ऐं ॿियो त हीअ अछड़े थर जी हिकिड़ी जहिड़ी सकाफ़त, सिंध जी सकाफ़त बि लिखिया वञनि था। उठनि जो तमामु बहितरीनु ही अॼु असां ॾिठा आहिनि, जेके सुवार माशाल्लाह तमामु बहितरीनु नमूने सां हिननि खे हलाइनि पिया। तव्हां पाण ॾिसो पिया हींअर अछड़े थर जे इलाइक़े डबरीअ में अॼु उठनि जो मेलो मुनक़िद कयो वियो आहे। उन में शरीक थींदड़ उठनि जे सवारनि, शौक़ीननि ऐं हितां जे इलाइक़े वासियुनि जा वीचार तव्हां ॿुधा। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़े क़िस्म जा इवेंट अछड़े थर में थींदा रहनि। इन सां जेको आहे सो सिंध धरती जी सकाफ़त उजागर थिए थी। कैमरामैन शाहनवाज़ कुंभर सां गॾु अली अकबर जूणेजो, आवाज़ टीवी न्यूज़, चोटियारियूं।